ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। उडेरो लाल वेझो कार ऐं ख़ैबर खां टंडो आदम तरफ़ वेंदड़ आयल टैंकर में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टकर थियो आहे। ॿिनि ॿारनि समेत 6 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। अली हैदर मल्हा जी रिपोर्ट मूजिबि ज़ख़्मियुनि खे उडेरो लाल विलेज पुलिस मक़ामी माण्हुनि जी मदद सां मटियारी अस्पताल पहुचायो। टंडो आदम खां ख़ैबर तरफ़ ईंदड़ कार ऐं ख़ैबर खां टंडो आदम तरफ़ वेंदड़ आयल टैंकर में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टकर थियो। नतीजे में कार में सवार ॿिनि ॿारनि समेत 6 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अब्दुल रहीम वल्द पुनू ख़ासकेली, मसमात नजमा ज़ोजा अलादाद ख़ासकेली, आबदा बिनत अलादाद ख़ासकेली, ज़ुबैदा बिनत अलादाद ख़ासकेली, शहज़ाद वल्द अलादाद ख़ासकेली, अनवर वल्द अलादाद ख़ासकेली शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे उडेरो लाल विलेज जी पुलिस मक़ामी माण्हुनि जी मदद सां मटियारी अस्पताल पहुचायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। उडेरो लाल में ही वाक़ियो पेश आयो आहे जिथे आयल टैंकर में आम्हूं साम्हूं टकर थियो। नतीजे में ॿिनि ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि।